अक़ीदा ख़त्म नबुव्वत जो तहफ़्फ़ुज़। हिन वक़्तु इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जे ख़िलाफ़ बैन अक़वामी तौर ते साज़िश हली रही आहे, जंहिंजा पाकिस्तान जा हुक्मरान जंहिंजो शिकार थी चुका आहिनि, जेके नामूस रिसालत जे मसइले ते सिर्फ़ विख हिकिड़ी न बल्कि कई मील पोइ ते हटी चुका आहिनि ऐं अकाबिरीन अहले सुन्नत इन मसइले जे वधाए कई मील उहे अॻिते वधी चुका आहिनि ऐं उन्हनि जो ज़िंदगी जो मक़सद इहो आहे कि मैं इसीलिए मुसलमान, मैं इसीलिए नमाजी, मेरी जिंदगी का मकसद तेरे दीन की सरफराजी। मुसलमान जे जिंदगी जो मकसद ही तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत आहे, तहफ़्फ़ुज़ अक़ीदा ख़त्म नबुव्वत आहे। उन जे लाइ असांखे तयार रहणो आहे। इहो मैदान अहले सुन्नत व जमायती अॻे बि मल्हायो आहे ऐं हाणे भी अहले सुन्नत खे इहो मैदान मल्हाइणो आहे ऐं मुजाहिदा इहो अहले सुन्नत जी तारीख़ रही आहे त उन्हनि ख़त्म नबुव्वत जे लाइ बि जानियूं क़ुर्बान कयूं, तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जे लाइ बि जानियूं क़ुर्बान कयूं, उन्हनि जेल बि काटिया, उन्हनि कोड़ा बि बर्दाश्त कया, सभु कुझु कयो, पर शिकस्त उन्हनि खे न आई। शिकस्त उन्हनि खे आई जिन इन्हनि खे जेलुनि में विधो, जिन इन्हनि खे कोड़नि में विधो। हिननि सोचो त मौलाना ख़ादिम हुसैन रिज़वी ऐं ॿिया उलमाए अहले सुन्नत, मशाइख़ अहले सुन्नत असां गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जी तहरीक खे दबाईंदासीं। न मुजाहिदा, इहा इन्हनि जी भुल आहे। पोइ ते न वञो, सिर्फ़ पाकिस्तान में तहरीक ख़त्म नबुव्वत 1953 ऐं 74 खे पढ़ो त इन्हनि में तारीख़ 53 में 10,000 खां वधीक मुसलमाननि पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया। हज़ारनि जे तइदाद में उलमा ऐं मशाइख़ जेलुनि में विधो वियो हो। 73 ऐं 74 जी तहरीक में हज़ारे मुसलमान शहीद थिया, हज़ारे उलमा व मशाइख़ जेलुनि में विधो वियो। उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी वयूं, फांसीअ जूं सज़ाऊं ॾिनी वयूं, पर आख़िर फतह अहले इस्लाम जी थी ऐं अक़ीदा ख़त्म नबुव्वत जो तहफ़्फ़ुज़ थियो। सुभान अल्लाह। ऐं अॼु भी इहा ज़िम्मेदारी अहले सुन्नत खे पूरी करणी आहे। हिन वक़्तु नामूस रिसालत जो मसइलो, उन जी कोशिश इहा आहे कि कंहिं तरह सां मुसलमाननि खे इन मामले में ढिलो कयो। मुसलमान खे ढिलो नाहे थियणो। बुझी इश्क की आग अंधेर है, मुसलमान ही खाक का ढेर है। जे मदनी ताजदार जी मोहब्बत असांजे वजूद मां निकिरी वई न त पोइ असां इंसान न, मुसलमान न, पोइ मिटीअ जो हिकिड़ो ढेर आहियूं, मिटीअ जो हिकिड़ो ढेर आहियूं जेके असां ज़मीन ते घुमंदा वठूं था पिया। मिटीअ जो ढेर बणिजी जीअरो नाहे रहणो, बल्कि आशिक़े रसूल बणिजी करे जीअरो रहणो आहे। आशिक़े रसूल बणिजी करे जीअरो रहणो आहे। इहो ई असांजे अकाबरीन जो पैगाम आहे, इहो ई जमायत अहले सुन्नत जो पैगाम आहे, इहो ई मरकज़ी जमायत अहले सुन्नत जो पैगाम आहे, इहो ई जमियत उलमाए पाकिस्तान जो पैगाम आहे, इहो ई जमायत सालिहीन जो पैगाम आहे, इहो ई सुन्नी तहरीक जो पैगाम आहे। सभिनी जो पैगाम इहो आहे त मुंहिंजी जान पंहिंजे महबूब नबी जे अज़मत तां क़ुर्बान आहे। मुंहिंजी हर शइ पंहिंजे महबूब नबी जे अज़मत तां क़ुर्बान आहे। गुलाम है रसूल के, गुलाम है रसूल के, गुलाम है। गुलामी रसूल में, गुलामी रसूल में, गुलामी रसूल में न हो जो इश्क मुस्तफा, न हो जो इश्क मुस्तफा, जिंदगी फजूल है। वो बेकार जिंदगी गुजारण जो कोई भी फायदो कोने को। मौत सभिनी जे मथां अचणो आहे। ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। हाँ, जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। इस जान की कोई बात नहीं, ये जान तो आनी जानी है। वमा अलैना इल्लल बलाग व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।